अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। ब्यूरो चीफ घोट की कादी आयात कलवार की ख़बर मूजिब रेती शहर ऐं भरपासे में वधंदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ सिंध जी दां फोरम जे सॾ ते हैदर ख़ान शहर जी अॻवानी में रेती शहर अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। समें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंध जी दां फोरम मरकज़ी सदर हैदर ख़ान शहर चयो त रेती थाणे जी हद सोली होटल ऐं गुलाब चौक समाजी बुराइनि जो गढ़ बणिजी विया आहिनि। हुन चयो त सोली होटल ते रोज़ानो कुकड़ियुनि जा मेल करे लखे रुपयनि जी जुआ कई वञे थी। अॻवाननि वधीक चयो त रेती थाणे जी हद में मुख़्तलिफ़ हंध ते चर्स, आफ़ीम, हीरोइन तोड़े आकड़ा पर्ची समेत केतिरियूं ई समाजी बुराइयूं रेती पुलिस जी सरपरस्ती में हलनि थियूं। ज़र्क गोलाटो, सुभान गोलाटो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रेती में पुलिस मंशियात फ़िरोशनि खे छॾे शरीफ़ शहरनि पोयां ऋण ॿारे ॾिनो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। उन्हनि वधीक चयो त अगरि रेती पुलिस समाजी बुराई हलाईंदड़ ख़िलाफ़ क्रैक डाउन न कयो त रेती शहर अंदरि शटर बंदि हड़ताल कई वेंदी।